सवाल कयो आहे अब्दुल गफ़ार हैदर। वो तो चए तो मुसलमान पंहिंजी साली जी धी सां निकाह करे सघे थो या न। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जेसी ताईं घर वारी निकाह में मौजूद आहे उन दौरान साली जी धी सां निकाह नथो करे सघे, यानी घरवारी जी जेका भेण आहे उन जी धी सां निकाह करण जाइज़ न आहे। अलबत्ता जेकॾहिं पंहिंजी घरवारी खे तलाक ॾेई छॾी अथई ऐं उहा इद्दत ख़तमु करे चुकी आहे या उहा वफ़ात करे वई आहे त हाणे पंहिंजी साली जी धी सां निकाह करे सघे थो। जीअं सुनन नबी दाऊद में हदीस मुबारक वा हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, वलल खालतो अला बिनते अखीहा, मासी जो निकाह उन जी भाणीजी सां गॾु करणु जाइज़ न आहे। इन हदीस मुबारक मां मालूम थियो त मासी खे ऐं उन जी भाणीजी खे गॾु निकाह में आणणु जाइज़ न आहे। वल्लाहु आलम सवाब।